हबीबगंज में जो पसंदी शादी कंदड़ जोड़े के घर ते हमलो, पलाम में 5 ॼणा मुबैना तौर अगवा, उठ नदेरो में पुलिस वर्दी पहिरियल हथियारबंदनि हुबदार लाशारी के घर ते हमलो कयो। हथियारबंद नजीबा, आयशा, हुबदार अली, इनायत ऐं सराब के अगवा करे विया। मुगवन जे वारसनि जो चवणु आहे त मैडम चांडियो अॻूणे मुड़िस खां तलाक वठी हुबदार लाशारी सां शादी कई हुई। निकाहनामो ऐं तलाक जा कागज़ मौजूद आहिनि। मुगवन खे जल्द बाज़ियाब करायो वञे। एशियाई तरक्याती बैंक पाकिस्तान में बिजली पैदावारी निज़ाम में बेहतरी लाइ $20 करोड़ कर्ज़ की मंजूरी ॾेई छॾी। एडीबी तरफ़ां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त कर्ज़ जी रक़म बिजली जी विरासत जे निज़ाम में जिदत लाइ इस्तेमाल थींदी। विरासत कंदड़ कंपनियुनि जी जटादार बिजली फराहम करण जी सलाहियत में इज़ाफ़ो थींदो। शुरूआती मरहले में 3 बिजली जी विरासत कंदड़ कंपनियुनि खे सहकार फराहम कयो वेंदो। मुल्क समेत सॼी दुनिया में जबलनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त जबल मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियनि पिया। जबलनि जे तहफ़ुज़ लाइ नौजवान किरदार अदा कनि। अलाह मुल्क खे बर्फ़ानी सरसब्ज़ शाबलू चोटियुनि सां नवाज़ियो आहे। दुनिया जे 16 बुलंदतरीन जबलनि मां 8 जबल पाकिस्तान में आहिनि। इसराइली फ़ौज पारां शाम जे इलाइक़े बफर ज़ोन में वधण जो सिलसिलो जारी। केतिरनि इलाइक़नि ते कब्ज़ो। इसराइली फ़ौज दावा कई आहे त शामी फ़ौज जूं लॻभॻ 80 सैकड़ो सलाहियतूं तबाह करे छॾियूं। क़तर, इराक़ ऐं सऊदी अरब पारां गोलान जी जबलनि ते इसराइली कब्ज़े जी मज़म्मत। शाम के 14 वरनि जी जंग सां $12 अरब खां वधीक नुक़सान थियो। शाम जे 14 शहरनि समेत समूरा अहम शोबा तबाह थी विया। वर्ल्ड बैंक 14 वरनि जी जंग शाम खे तबाह करे छॾियो। शाम में हिन वक़्तु अमन ऐं इस्तेहकाम जी ज़रूरत आहे। काबीना जी जोड़ जक लाइ असद हुकूमत जे मेंबर्स सां बि मुलाक़ात कई। इंतज़ामी मामला हलाइण लाइ पुराणी हुकूमत जे मेंबर्स जी ज़रूरत आहे। हुननि वटि आइनी निज़ाम नाहे। अवाम जी ख़िदमत ते ध्यानु ॾींदा। निगरान वज़ीर आज़म मोहम्मद अल बशीर शाम जो निगरान वज़ीर आज़म मार्च 2025 ताईं ज़िम्मेवारियूं संभालींदो। शाम में फाथल 350 खां वधीक पाकिस्तानी हिफ़ाज़त सां लिबनान पहुची विया। शामी सरहद पार कंदड़ 350 खां वधीक पाकिस्तानियुनि में 245 पांधेड़ा बि शामिल। ज़रियनि जो चवणु आहे त बैरूत पहुतल पाकिस्तानियुनि खे ख़ुसूसी उॾाम ज़रिए ॾे वापसि आंदो वेंदो। आइन रखण में वधनि घर मां चोरी ख़िलाफ़ मुतासिरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त चोर सर्वर कलर जे घर वारनि खे यरगमाल बणाए 3 मेहूं चोरी करे विया। पुलिस अमन अमान क़ाइमु कराइण में मुकमल तौर नाकाम थी वई आहे।